एम ख़बर हैदराबाद खां। हैदराबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन हेस्को अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ FIA खे ख़त लिखी छॾियो आहे। मतन में ॼाणायो वियो आहे त हेस्को चीफ नूर अहमद सुमरो, चीफ कमर्शियल ऑफिसर रियाज़ पठान, निसार अहमद, परवेज़ मेमर, मेट्रो रीडर ऐं ॿिया अमलदार मुबैना तौर करप्शन कनि पिया। ख़त में ॼाणायो वियो त हेस्को रीजन में ॼाणायल अमलदार ग़रीब ऐं हर महीने वक़्त सिर बिजली जो बिल अदा कंदड़ सार्फ़िन जे बिलनि ते बिना जवाज़ डिटेक्शन लॻाए खाइण ओगाड़ी कनि था। हाई कोर्ट बार लिखियो त ॼाणायल अमलदार 72 माण्हू तोड़े दुकानदारनि ऐं हेस्को अमले जे रिश्तेदारनि खे मुबैना रिश्वत एवज़ या मुफ़्त में बिजली फ़राहम कनि पिया। ख़त मूजिबि अक्सर इलाक़नि में हेस्को अमलो सार्फ़िन खे डायरेक्ट कनेक्शन लॻाए ॾिए थो, जंहिं मां हू AC बि हलाइनि था। ख़त में मुतालबो कयो वियो आहे त अवाम लाइ आज़ार बणियल हेस्को अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई खे यकीनी बणाए वञे।